وأزواجه وذرياته وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قد جاءكم من الله نور وكتاب مبين. آمنت بالله صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والذاكرين والمطمئنين والموقنين والحمد لله رب العالمين. بلغ العلا بكماله كشف الدجى بجماله حسنت جميع خصاله. صلوا عليه وآله. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وبارك वसल्लम. हर बे उसूल के लिए फितरी उसूल जिंदा हैं, जो बन में रहकर खारों में फूल जिंदा हैं. जश्न मिलाद मना कर ये बताते हैं ज़माने भर को, हमी वो लोग हैं जिनका रसूल जिंदा है. ज़ुबां खुशतर किथा आया, बयां बहतर किथा आया. हो जंजे खीर में धोतल उहे गोहर किथा आया. निहायती वाजिबुल इकराम सदर महफिल सैयद सादात किबला साईं हाजी ज़ैनुल आबिदीन शाह दामत बरकातुहुल आलिया. इन महफिल जा मोर असांजे सगिन जो बाप मलकार कामिल वली उन जो साहिबजादो मियां अली शेर दामत बरकातुहुल आलिया. तव्हांजे साम्हूं ख़िताब लाजवाब तमाम बेहतरीन अंदाज अल्लाह वारन जो शान बुजुर्गन जो आलिमन जो हाफिजन जो हज़रत अल्लामा व मौलाना साईं मौलाना सरदार अहमद आली जो साहब इहो वॾो इल्मी घरानो आहे. पुष्ट बा पुष्ट उन्हनि जे ख़ानदान मां आलिम थींदा पिया. सुभान अल्लाह वारी बोली तव्हांजी कोन्हे. तमाम बहितरीन ख़िताब मूंखे ॾाढो साईं जो वणियो. दिलि पई चवे साईं ख़िताब करे, पर या महिरबानी साईं जी टीम जे तक़ाज़ा खे ॾिसंदे तव्हांखे ॾिसंदे ऐं ग़ालिबन ज़ुहर नमाज़ बि पूर्ण पढ़ी आहे. थकावट त थींदी कान, हिकु मीलाद ऐं ॿी वरी सलाद तुंहिंजी न. ऐं टे नंबर ते वरी तव्हां कलोड़ा फ़क़ीर. मां अॻे वाइद में ते चईसि त ॿिया माण्हू ॿ ऐं हेॾो हिकु कलोड़ो, उन ॿिनि जे बराबरि हिकु कलोड़ो. वो पुछो छो न,
छो जो मां चां थो त तव्हां वटि रुगो सलातुनि जा लख था निकिरनि। बहरहाल मूं अवां जे साम्हूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे पाक कलाम सूरत माइदा उन जी आयत हिकिड़ी तिलावत कई आहे। अल्लाह जे बारगाह मर्ज़ आहे त रब्बुल आलमीन मदीने वारे मीर जे सदके मूंखे इन आयत जो सही नमूने सां तर्जुमे तशरीह मफ़हूम बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब जी ज़ात पहिरियां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको मूंखां चवराए अवां खां ॿुधराए ॿुधी करे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सभु आमीन चओ। मुझे मदीने वारे मीर जा उम्मतियो, अल्लाह जे हबीब जा दीवानो गुलामो, ही साईं पीर आलम शाह रहमतुल्लाह अलैह जे ऐवान में सलात जो लख पढ़ियो। उन सां गॾोगॾु महफ़िल मिलाद, क़ुरान शरीफ़ जी तिलावत, नातूं, वरी नसीहतूं। मुझे मदीने वारे मीर जा उम्मतियो, ही अल्लाह जे हबीब जे आमद शरीफ वारो महीनो। सभिनी खे ख़बर आहे, छो जो वाइदनि में वञूं था आलिम सगोरा मुफ्ती हज़रात असांखे ॿुधाइनि था महबूबनि जो शान। पोइ सभु को पंहिंजे आवाज़ में पंहिंजे ढंग रंग में ॿुधाए थो। हर कंहिंजो पंहिंजो तरीक़ो आहे, कंहिंजो कहिड़ो आवाज़ आहे। सबको पंहिंजे इल्म में ऐं हदीस ऐं क़ुरान जे रोशनीअ सां ॿुधाए थो। आउं बि तव्हां जे साम्हूं कुझु गुज़ारिशूं खणी ऐं पेश थियो आहियां। मुंहिंजे मदीने वारे मीर जा उम्मतियो, हर ॻोठ में, हर शहर में, हर घर में मदीने वारे मीर जा मुजाहिद मीलाद पिया। रोक टोक ठठोल बि हले पई, पर मदीने वारे मीर जा दीवाना कोन था ॿुधनि। अल्लाह जे हबीब जा उम्मतियो, इहा ख़ासि जेका महिरबानी आहे न, सो जमायत अहले सुन्नत। सुभान अल्लाह जो ॾाढा ख़ासि जेको करम आहे मीलाद जो, यारहनि जो, जुलूसन जो, जलसन इन्हनि जो, इहो मदीने वारे मीर जे उन उम्मतीअ सां आहे जेको ख़ासि पक्के अक़ीदे जो आहे, अहले सुन्नत जो आहे। सुभान अल्लाह। मूंसां गॾिजी सलात शरीफ़ खे भेरो ॾियारियो त मां आयत जो तर्जुमो कयां। उन खां बाद में कुझु मां अर्ज़ु करे दुआए ख़ैर घुरंदासूं। सलात शरीफ़ पढ़ां। साईं सलात जे बारे में बि अव्हां खे ॿुधायो। सलात शरीफ़ जूं बरकतूं साईं मुरी साहिब जन तव्हांखे ॿुधायूं। त मूं हिकिड़ी हदीस मुबारक पढ़ी त अल्लाह जे ज़ात मलाइक हिकिड़े खे मदीने वारे मीर जे मज़ार मुबारक ते मुक़रर करे छॾियो आहे। जेको बि मदीने वारे साईं जो उम्मती सलात शरीफ़ पढ़ंदो आहे, उहा सलात मलाइक उन जे नाले सां मुस्तफ़ा जे दरबार में पेश कंदो आहे। अगई तव्हां जूं ज़बानूं जेके आहिनि सो सलात तुननि जी सां तुंजीना सां आलियूं आहिनि। हाणे वरी ॿुधा गॾिजी पढ़ाए अस्सलातो, पोयां ताईं आवाज़ अचे, पोयां ताईं आवाज़ अचे। अस्सलातो वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातो वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। रब्बुल आलमीन कुरान करीम में इरशाद फरमायो, क़द जाअकुम मिनल्लाहि
किताब मुबीन। अल्लाह फरमाए दो कद मना तहकीक जा मना आयो कुम मना तुम्हारे आयो। आयत जो गल तर्जुमा बुधो अल्लाह दो फरमाए कद तहकीक जा मना आयो कुम तवाने मौला शायो किथा आयो। अल्लाह फरमाए तो मार बड़ा मिनल्लाह मार बटायो मौला शायो। अल्लाह फरमाए दो नूर व किताब मुबीन। आयो ऐ किताब रोशन आयो मौला नूर मा मुराद रोशनिया। छा चंद्र आयो सतारो आयो सिज आयो। अल्लाह फरमाए दो न सिज बाद में आयो चंद्र बाद में आयो सतारा बाद में आया कायनात बाद में आई। पहरिया पहरिया मां रब मदीने वारे मीर जो नूर मुबारक पैदा। आयो नूर नूर तहानी सिज रोशनी कयूं थी छो आवा नूरान चंद्र बे नूरा सतारा बे नूर हन। ॾिठा अथव सतारा चवंदा आहियूं हे कुतुब सतारो आहे हे टेड़ू आहे। ये भी अल्लाह दो फरमाए इन नूर जी गाल मां तव्हां सां कोन पियो कयां त सिज वारो नूर चंड वारो नूर सतारन वारो नूर हो दुनिया वारो नूरे मुहम्मदी आयो आ। नूरे मुहम्मदी पीजू आयो कुरान तो आयो। मंजू साहिब पोया कयो था सुभान अल्लाह मंजू सन जो ॾाढा सुभान अल्लाह पोया बि आयो नूर आयो मुझे मदीने वाले मीर जा दीवाना अल्लाह जे हबीब जा उम्मतियो। अल्लाह जे बारगाह में मूसा कलीमुल्लाह अर्ज़ कयो मौला जियो मूसा मुझे मदा वॾियूं महिरबानियूं कयूं थी घणियूं महिरबानियूं कयूं थी। अल्लाह फरमायो हाओ कयूं दमाए ॾे ख़बर मूसा छा कहिड़ी ॻाल्हि पुछणु चाहे थो छा चवणु चाहे थो। मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मन सलवा मुंहिंजे क़ौम खे ॾिनई हाओ मूसा ॾिनमि मुंहिंजा मौला तिया वारे मक़ाम में हुयासीं उन मुंहिंजी क़ौम मरे पई पाणी थो अता फरमायो इहे नेमतूं तो ॾिनियूं रब फरमायो हाओ मूसा ॾे ख़बर तुंहिंजो कहिड़ो मक़सदु आहे मुंहिंजा अल्लाह इहो ॿुधाए भला अहिड़ियूं कंहिं ॿिए जे मथां बि नेमतूं कयूं थी या न। रब फरमायो जेके नेमतूं कयूं त मां ख़ुद मां आतईतुक वकुन मिन शाकिरीन मूसा उन नेमतुनि जो शुक्र बि कर व मुत अला तौहीदिन व हुब्बे मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मूसा मुझी जरे तौहीद बयान करण वने मुझी तौहीद जने बनी इस्राइलन के बुधाइण वने तौहीद सां गॾु पंहिंजी रिसालत सां गॾु मदीने वारे मीर जे मुहब्बत जो भी पैगाम पहुंचाए जाए। पंहिंजे मुहब्बत जो मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मौला तुंहिंजी तौहीद बयान कंदो आहियां पंहिंजी रिसालत ॿुधाईंदो आहियां भला उन मदीने वारे मीर जी इहा मुहब्बत वारो पैगाम ॿुधाइण ज़रूरी आहे। अल्लाह फरमायो कुदसी हदीद जा लफ़्ज़ हेॾे तवजो कर हेॾे
लौला मुहम्मद व उम्मतुहु लमा खलक़तुल जन्नत वलन नार वलन शम्स वलन कमर वलन लैला वलन नहार वला मलकम मुकर्रबम वला नबिय्यम मुरसलम वला इयाका। मूसा जकरे मां मदीने वारो मीर पैदा न कया, जमीन पैदा न कया, आसमान पैदा न कया, जन्नत पैदा न कया, जन्नम पैदा न कया, सिज पैदा न कया, चंड पैदा न कया, नीव पैदा न कया, रात पैदा न कया, मूसा तोखे भी पैदा न कया। मूसा ये जेके तोसा बि मेहरबानी थी से मदीने वाले मीर जे सदके में, जे सदके में मदीने वाले साईं जे सदके में थियूं थी। तू भी उन मुस्तफा जे सदके में पैदा थियो। करोड़ा तव्हां असां वॾा खुश नसीब आहियूं जो अहिड़ो रहमत वारो रसूल असांखे अल्लाह मुफ्त में ॾिनो। ये जेके वली बुजुर्ग कुतुब गौस वली जेके पैदा थिया इहे बि मुस्तफा जे सदके में। अदा है नक्शबंदी पीर जो मुरीदा, अदा बिस्मिल्लाह, अदा है कादरीअ जो मुरीदा, अदा बिस्मिल्लाह, अदा सोहरवर्दी बाबा सब वली असांजे सिरनि जो ताज सुभान अल्लाह। पर ॾिसो त सही त इन्हनि सां महिरबानी मदीने वारे मीर जे सदके में थी आहे। हाणे जॾहिं अलाह कंहिं शइ खे पैदा ई न कयो हो, पीरू नबी से जो अलाह नूर पैदा कयो हो, अलाह उन नूर खे काथे रहायो, काथे टिकायो। का जगह नहीं, आसमान कोन हो, जन्नत का नहीं, अर्श कोन हो, कुछ भी कोन हो, पर रब उन नूर मुबारक खे काथे रहायो। मुझे मदीने वाले मीर जा उम्मतियो तफसीरन लिखियो आ। जने का जगह नहीं, आसमान न हो, आसमान हुजे अल्लाह पंहिंजे हबीब नूर खे पैदा करे उन ते रहाया। जन्नत में कान है, अर्श कोन हो, यानी कायनात जो को वजूद ही कोन हो। ओ दुनिया वारो रब चाहो तवारे मदीने वारो मीर बाद में मोकलीदम, तव्हां खे भी बाद में पैदा कंदुम, क़ौमूं कबीला बाद में पैदा कंदुम, वण टण बाद में पैदा कंदुम, सिज चंड सितारा बाद में पैदा कंदुम, जानवर जीत कायनात ज़रूर पैदा कंदुम, बाद में कंदुम। तव्हां खे पैदा करणो आहे, मां रब खे रिज़्क़ ॾियणो आहे, हलाइणो आहे, सभिनी खे खाराइणो आहे। अबा केर थो खाराए? जानवरन के, जीतन के, हाँ अल्लाह तो खाराए ना। रब फरमायो रोजी तव्हां खे ॾींदुमि, पर तव्हां कायनात वारा बाद में अचो, केर भी न हुजे, हिकु मां रब जी ज़ात हुजे, ॿियो मुस्तफा जी ज़ात हुजे। अल्लाह चाहो तो मुस्तफा मां तुझो नूर पैदा करे, मां तुझा जलवा ॾिसां, मुस्तफा तूं वरी मां रब जा जलवा जो केर भी न हुजे, जो कोई भी न हुजे, हाँ का शय न हुजे, वो नूर मुहम्मदी अल्लाह पान वट रहायो, पान वट टिकायो। रब जे ज़ात मदीने वारे मीर के पान सिंगारियो, पान सवारियो। मुझे हबीब करीम जा मतियो खुदा जो कसमा अमर आमना रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाई दिया, जॾहिं मदीने वारा मीर मुझे वजूद मुबारक में आया तो मुझे पंहिंजे वजूद मां खुशबू ईंदी हुई। सुभान अल्लाह। आमना साईं फरमाए थी, वो महसूस कयो हीअ खुशबू जाजिया, ऐलान आयो, इल्हाम थियो, आमना तुझे वजूद में मदीने वारो मीर अची वियो आहे, उन जी खुशबू तोखे अची रही आहे। आमना साईं फरमाए थी, मां
मके मां खूह तां पाणी भरण वेंदी हुयमि खूह जो पाणी दरे में हूंदो हुयो उहो वरी दिलो हेठि लाहींदी हुयमि रसो ॿधी ॾाढी तकलीफ़ थींदी हुई पर जॾहिं मदीने वारा अमीर मुंहिंजे वजूद में आया अड़े घिटी सागी जबल सागा वञा त पत्थर बि पिया मूंखे सलाम कनि मुबारकूं ॾियनि आमना तोखे लख लख मुबारक हुजे जो मदीने वारो अमीर तुंहिंजे वजूद में अची वियो आहे वणनि जे लामुनि खे बि ख़बर पवे पई त आमना जे वजूद में महबूब आया आहिनि वणनि जूं लामूं झुकी ऐं सलात बि पियूं पढ़नि आमना खे मुबारक बि पियूं ॾेई वण पत्थर आमना साईं फरमाए थी खुदा जो कसम मदीने वाले मीर जी ज़ात बाबरका जी अंगड़ जी दल फरमाए थी खूह ते आयम वो मुझो पीरियों ॾियारो महबूबन जे आमद जॾहिं वजूद में थी वो मुझो पीरियों ॾींहुं अचे दिलो रखियम त खूह जो पाणी मथे अची वियो दिले में पइजी वियो दिलो खयम मथे दे रखियम बार महसूस कोन पई कयां हथ लादम दिलो बिवा दिल में ख्याल कयम कहिड़ी माजरा है रब फरमायो आमना अग में महबूब तुझे वजूद में कोन हो हाणे रहमत वारो रसूल तुझे वजूद में आयो हाणे तोखे तकलीफ़ कान मां रब ॾींद में इहो दिलो तोखे जिब्राइल पंहिंजे परनि ते खणायो थो हले पियो शान आहे गाना है मुझे मदीने वाले मीर जाम मथी आमना साईं फरमाए दी 9 महीना मुबारक पे पूरा थी विया मुझे झोलिया मुबारक में मदीने जो मीर आयो मुझो घर रोशन थी वियो मक्को रोशन थी वियो शाम रोशन कायनात रोशन थी वई दोस्तों अजीजो जाने काड़े पखी परिंदा जानवर एक ॿिए सां मुंहुं मिलाए चवनि पिया तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि जो मदीने जो ताजदार दुनिया में अचे वियो हाणे शुक्र सणायूं थी वियूं आहिनि खुदा जो कसम पखी इहे पिया चवनि जंहिं दम जी जल जे झोलीअ में जान बि आयो तंहिं दम हर हिकु सासी हमद सना हीअं गायो चओ अल्लाहु 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 चओ अल्लाहु झिरकियूं गेरा बटेरा मोर चूंबू मिलाए हीअं पिया चवनि झिर मेरे ला ई झिरकिन गुण गाइने प्या गेरा कोयल पई पुकारे बहकन प्या बाटेरा चो अल्लाहु 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 मुझे मदीने वाले मीर जाम मतियो जाने करे खुशी जी लहर हली रही हुई तो आमना साईं के बच्चो जाओ पर अहिड़ो बच्चो न दुनिया में कंहिंखे अॻे जाओ न बाद में जमंदो हजरत हसन महबूब जो सहाबिया अल्लाह जे हबीब जे दरबार में आयो मदीने वारा मीर मुंहिंजी दिल चवे थी मां तव्हांजो शान बयान कयां महबूबन फरमायो हसन तूं शान बयान कर हजरत हसन तो चयो अहसन मिन कलम तरकत ऐनी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे हिननि अखियुनि तो जहिड़ो मुस्तफा सुहिणो कोन ॾिठो जगे आगान वाले दी राजा सुभान अल्लाह महबूबा बुधन प्या वरी हजरत हसन जे दो अजमल मिन कलम तलदिन निसाउ या रसूल अल्लाह तवा जड़ो सोनू कह मां के एड़ो पुट जाओ
अल्लाह जा हबीब रब तोखे हर ऐब खां पाक करे पैदा कयो आहे पाक करे पैदा कयो आहे ईअं पाक कयो आहे त अन्नक क़द ख़ुलिक़्त कमा तशाउ मुंहिंजा हबीब जीअं तव्हां चाहियो पिए रब तव्हांखे ईअं ठाहियो पिए यार अन्नक क़द ख़ुलिक़्त कमा तशाउ मां पहिरियों जुमिलो चयो अल्लाह काइनात में कंहिंखे पैदा न कयो पंहिंजे हबीब जे नूर ते पैदा करे पाण वटि हसान जो चवे त अन्नक क़द ख़ुलिक़्त कमा तशाउ मुंहिंजा हबीब तव्हांखे अल्लाह ईअं ठाहियो जीअं मुस्तफ़ा तव्हां चाहियो सुभान अल्लाह मुझे हबीब जा उम्मतियो मदीने वारो अमीर तो असांखे मिलियो आहे अल्लाह जो नबी उहो मिलियो आहे अहिड़ो सुहिणो सरदार नबी मिलियो आहे आमना साईं फरमाए थी महबूब जो आया मुंहिंजे झोलीअ में आया मुंहिंजे घर में आया अल्लाह जे हबीब जो तोहर मुबारक थियल हुयो दुल मुबारक वढियल हुयो सुरमो पातल हुयो तेल लॻल हुयो सुभान अल्लाह या रब चाहियो तव्हांखे पोइ पैदा कयां अगल मुस्तफ़ा खे पैदा करे मां मुस्तफ़ा खे पाण सिंगारियां याद आ रहा है गाना वीरू वारो जुमलो याद आ रहा है कौन याद आ तो के अल्लाह चाहियो ओ दुनिया वारो तव्हां असांखे पुट जावा हूंदा नाड़ो दाई कपे तोर पाण करायो वरी वेचारियो सरफानो साबुरानो मां मदीने वारा मीर अल्लाह जे हबीब के तुड़ बिछल हो महबूब जो दुन मुबारक वजल हो महबूब जो तोर थियल हुयो खुशबू लगल हुई मालूम थियो मदीने वारो मीर अल्लाह सिंगारे मोकिलियो अल्लाह हथियार करे मोकिलियो आमना फरमाए थी जिया जो मुझो महबूब मदीने वारो मीर आयो अल्लाह जो हबीब गोडन भर भी दुआ घुरी चाहे टेम महबूब हिन दुनिया में आयो हमना फरमाए दो मदीने वारो मीर फरमाए पियो मोजा मौला अर्ज़ करे पियो मौला मूंखे हिकिड़ी उम्मत जो वाली बनाई दे उन उम्मत जी पारत थई महबूब आया तो तू असांजे लाइ दुआ घुरंदा आया सुभान अल्लाह ऐं इन मुस्तफ़ा जो दर न छॾिजांइ इनके नाराज कयई नी खुदा जो कसम जिंदगी में कुछ न बचाई दुनिया जो दस्तूर लालच खातर हर एक मानू के न के कट हूंदो समझो ना दुनिया जो ही सिस्टम आ अल्लाह जो हबीब वो महबूब थई जो हिते भी कमी दे कब्र में भी कमी दे क़यामत में भी कमी दे हदीस पाक है कुरान जी आयत पी पुट का भजी वेंदो मां थी का बेजार थी वेंदी पर अल्लाह जो हबीब जो कुरान का इशारा जो हो कौन कदो को वफाई रिय मदनी जे मेरे विञाइन जाई हो कौन कदई को वफाई रिय मदनी जे मेरे विञाइन जाई हे मुहम्मद मिठे खौंजे मुहरो मटी दे कब्र हशर में कंखे सदी दे सजन सिवा दुखियो
ॾाढो थी दे यार चवाए थो चङाई रिय मदनीअ जे मेरे बिना न जाई हो कोन कंदो को वफ़ाई रिय मदनीअ जे मेरे बिना न जाई सुभान अल्लाह मुझे हबीब जा उम्मती ओ मिलाद में आया हो सलाह दर्दुन जीना जो लख कढियो अथव सुभान अल्लाह लख ना मथे लख 18,000 माशाअल्लाह मुबारक हुजेव सुभान अल्लाह हाणे इन सलात शरीफ जे पढ़ण जा फ़ाइदा टेम थोड़ो आ इन जे करे मां मुख्तसर जो पंहिंजे निमाज़ कान पढ़ी आ न त जो तयारी करे आयो त अहिड़ो मीलाद ॿुधाया या जो निंड में बि महबूब जे दीदार जा ख्वाब लहे सुभान अल्लाह तबलीगी निसाब कहिड़ो उन तबलीगी निसाब जे मुसन्निफ जेको आहे उहो देवबंदी आहे वहाबी आहे उन सलात फज़ाइल दुरूद में हिकिड़ी ॻाल्हि लिखी आहे जेका मुंहिंजी दिलि चवे थी त मां तोखे ॿुधायां वो लिखे दो अल्लामा सखावी रहमतुल्लाह अलैह चवे दो मां बगदाद में बुजुर्ग वडो आलिम अबू बकर बिन मुजाहिद उन वटि पढ़ण वियुसि उन कचहरीअ में वेठा हुआसीं हदीस पाक पढ़ी से कचहरी हदीस पाक जी ये अचानक शेख शिबली उन कचहरी में सुभान अल्लाह जीअं जो आयो ओ अबू बकर बिन मुजाहिद पंहिंजे मसनद खां उथियो अॻिते थी शेख शिबली रहमतुल्लाह अलैह खे भाकुर पाए ऐं पेशानीअ ते चुमी ॾेई वठीअ जे भर में विहारीस वॾी तज़ीम कयईंसि दोस्तो अज़ीज़ो अल्लामा सखावी फरमाए दो असां अर्ज़ कयो जे क़िबला बगदाद जा आलिम हिन शिबलीअ जे लाइ चवंदा आहिनि ही मजनू आहे पागल आहे तव्हां बि ईअं चवंदा आहियो त ही पागल मजनू आहे ओ मुंहिंजे मदीने वारे मीर जा उम्मतियो अल्लामा अबू बकर बिन मुजाहिद चवे थो ओ सखावी ऐं ॿिया सामईन ॿुधण वारो ॿुधो इहो जेको मूं अमल कयो शिबलीअ खे वञी बहादुर पातो शिबलीअ खे वञी मूं पेशानीअ ते चुमी ॾिनी मूं इहो मदीने वारे मीर खे कंदे ॾिठो मौला जिन सुभान अल्लाह चयाने ने सभिनी खे मौला ने सभिनी खे मदीने मोकिलियो छा चयईं ये कंदे ॾिठो आहे बयान करे दो त मां सुतो पियो हम ख्वाब ॾिसां पियो मदीने वारे मीर जी कचहरी मुबारक लॻी पई आहे ॿिया बि बुज़ुर्ग वेठा आहिनि ऐं महबूब जा सहाबी सगोरा वेठा आहिनि चवे थो अबू बकर बिन मुजाहिद मां बि वेठो आहियां छा ॾिसां त शेख शिबली मदीने वारे मीर जे कचहरी में अचे पियो मदीने वारा मीर पंहिंजे कचहरीअ मां उथी अॻिते थिया ऐं शिबलीअ खे वञी महबूबन भाकुर पातो शिबलीअ खे पेशानीअ ते चुमी ॾिनी वठी मदीने वारा मीर पंहिंजे घर में अचे विहारियो अबू बकर बिन मुजाहिद चवे थो मूं अर्ज़ कयो राणा ॿिया बि बुज़ुर्ग वेठा आहिनि वली वेठा आहिनि
शिबलीअ जे मथां हेॾी छो महिरबानी थी आहे ओ दुनिया वारो मदीने वारे मीर फरमायो अबू बकर बिन मुजाहिद शिबली मूंखे इन जे करे घणो प्यारो आहे जो ही जॾहिं निमाज़ पढ़ंदो आहे फर्ज़ निमाज़ पढ़ी बस कंदो आहे त पढ़ंदो आहे लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम पूरी आयत पढ़ंदो आहे पर हेॾे न्यार मदीने वारा मीर फरमाइनि था या आयत पढ़ी पोयों पढ़ंदो आहे सल्लल्लाहु अलैहि या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि या मुहम्मद ओ अबू बकर बिन मुजाहिद इन जे करे मूंखे शिबली प्यारो आहे नमाज़ पढ़ंदो आहे वरी इहा आयत पढ़ंदो आहे दुरूद पढ़ंदो आहे इन जे करे मूंखे शिबली प्यारो आहे सुभान अल्लाह दुरूद जो पढ़ंदो कंखे न विसारींदो हो कंखे न विसारींदो क़यामत में को झाक निड़ा कुरैशी कतारींदो कंखे न विसारींदो हो कंखे न विसारींदो है बुद्धि राग ब्या थो बाकी अचई अथई चिड़ मौलूद सां है बुद्धि राग ब्या थो बाकी अथई चिड़ मौलूद सां है बुद्धि राग ब्या थो बाकी अथई चिड़ मौलूद सां चढ़ई तप चंद्रा थो पढ़ंदे पिरीअ जे दुरूद खां इहो ई दुरूद तुंहिंजो उडल बेड़ो तारींदो कंहिंखे न विसारींदो हो कंहिंखे न विसारींदो क़यामत में को झाक निड़ा कुरैशी कतारींदो कंहिंखे न विसारींदो मुंहिंजे हबीब जा उम्मतियो मालूम थियो त लख सलात जे पढ़ण वारे ते बि महिरबानी जेको सलात शरीफ पढ़ंदो जेको हबीब ते दुरूद पढ़ंदो मदीने वारा मीर उन सां ईअं महिरबानी फरमाईंदा जीअं शेख शिबलीअ सां फरमायो तव्हांखे लख लख मीलाद जूं मुबारकूं हुजनि सलात जे लख जूं मुबारकूं हुजनि हिन प्रोग्राम जूं मुबारकूं हुजनि मां तव्हांखे हिकिड़ी पुरज़ोर अपील ज़रूरु कंदुमि तव्हां वटि ज़बरदस्त प्रोग्राम पिया थियनि पर 12 तारीख़ हिन इलाइक़े जा तव्हांजा जेके अॻुवान हिन मीलाद कमेटीअ जा उन्हनि जे अॻुवाणीअ में मीलाद जी रैली कढी ऐं मदीने वारे मीर जे मुहबत जो सबूत ॾींदा अल्लाह से खुश करे सरदार शाहनवाज़ खान के उन जे पुट नंढूअ खे जेको हे तव्हांजी अॻुवाणी पियो करे हेड़ा हेड़ा प्रोग्राम पियो कराए मुझे हबीब जा उम्मतियो इहो भी अल्लाह ताला किस्मत के साथ कंहिंखे अहिड़ो अॻुवान ॾींदो सुभान अल्लाह वॾेरनि जा हाल कोन्हनि बाबा के मवाली के सुके वारा के शराबी के कबाबी मां त जॾहिं ॻाल्हि ॿुधां थो सरदार शाहनवाज़ खान जी तहज्जुद पढ़े क़ुरान पढ़े इशराक पढ़े सलात पढ़े मुबारक अथव हले जवान जी दामन वरती अथव ऐं ॿी अपील अव्हांखे कयां त कंडियारे में साईं औलिया शाह जी जेका दरगाह आहे राशिदी ख़ानदान
12 तारीख़ ते जलसो थींदो आहे 12 जे राति उन प्रोग्राम जी साईं मूंखे इमदाद अली शाह राशिदी चयो दावत ॾेई वञा उन जे तरफ़ों बि दावत अथव मां बि ॾियांव थो साईं बि अचे हा हिते हिन प्रोग्राम में पर साईं हाजी आबिद शाह अल्लाह से ख़ुशि करे वेठो आहे एॾो बकरीअ खां जुलूस असांजा निकिरंदा आहिनि मीलाद जा ॻोठ आहे सैदे जो बाग उते वरी हुन कंपनी वारा कटड़ू आहिनि कान जे क़ौम जा आहिनि कान जे पर असांजो छा वञी वेठा गॾु रहंदा न रहंदा उन्होंने एतराज़ कया चोरी डीसी वटि मीटिंग कल कमिश्नर नवाब शाह सां गॾु हुयासीं अॼु एसी साहिब वटि मीटिंग हुई मूंखे बि उते वञिणो हुयो पोइ साईं सां सलाह कई मां चयोमांसि साईं भला तूं वञी वाइदो कर त मां मीटिंग अटेंड कयां चई न हाणे मां वाइदो कोन थो वञा करणु मां मीटिंग में हूंदुमि पर जमायत खे त ॿुधाइजा मां वाइदो कयो हो नी यार साईं इन जे करे कोन आयो अथव साईं हुते बि मीलाद जे मीटिंग में वियो आहे दुख न कजो समझो था न साईं माज़रत कया मां भी माज़रत कया तो तव्हां को अल्लाह तव्हां जे इश्क के सलामत रखे जज्बन के सलामत रखे ऐं पंहिंजे कायदनि जे अॻुवाणीअ में समूरा उन ॾींहुं मथां वरी घणे घणे कोडर पाणी जो वार थी वञा थो लॉकडाउन में ॾाढो नंढा हाणे पूरी ज़माने में सिधो कयो सभु दुकान बंदि उते त पोइ कारोबार आराम सां सभु बंदि करे घर वेठा असांजे कंजारे में त अहिड़ी हालत थी तो रेल गाॾी खणी माण्हू वेठा आहिनि हिकिड़ो अॻियों ॿिया जवारा पलव पोयों ॿधो बाबा ईअं 20 माण्हू गॾु कान्हे उहे साॻा माण्हू चवनि बाबा मीलाद में असां सां गॾु हलंदा कयो चवनि मौली साहिब टाइम न आई मां ॾिसी अफ़सोस पियो थिए त हाणे ॾिसो कीअं ख़ुशीअ सां थाणे ते वञनि था दुकान बि बंदि पैसा बि पूरी अरे यार असांजो ॾाढ तव्हां सां कोन हलंदो हथ था जोड़ियूं त मदीने वारे मीर जे रैलीअ में ज़रूरु अचिजो ईंदव मोबाइल भरे हिननि जा मुहांडा भरी ईंदव जेके नबी साईं जे रैलीअ में ईंदा हथ मथे कयो घणनि मथे कया जेके नथा कनि मां सम्झां थो कोन ईंदा मजबूरी हूंदव का अलाह ख़ुशि कंदव रब करीम तव्हांखे आबाद कंदो शाद कंदो ऐं मुंहिंजी हिकिड़ी अपील हूंदी आहे हर तकरीर में पंहिंजा पुट क़ुरान जा हाफ़िज़ आलिम कारी बनायो समझो था न पुट आलिम थी पए त तुंहिंजे घर जो पहरेदार पर ख़बर थी कहिड़ो तुझे घर में न को शियो दाखिल थींदो न वहाबी बदमज़हबी ईंदा त सलाद पढ़ण वारा तुझे ऐवान ते ईंदा सलाद तुंजीना दुरूद पढ़ण वारा ईंदा दोस्तों घणे खां घणा अल्लाह साईं तव्हांखे सलामत रखे ऐं मुंहिंजी अपील ज़रूरु तव्हां ॿुधी हूंदी अल्लाह जी ज़ात बाबरकात मुंहिंजो चवणु अवां जो ॿुधणु क़बूल फरमाईंदो टाइम तमामु सोढ़ो हुयो इन जे करे मां बि पंहिंजे तकरीर खे मुख़्तसिर कयो अल्लाह तव्हांखे आबाद फरमाईंदो तव्हां कंहिं बि मां सम्झा थो नमाज़ हाणे उथो आज़ान न आई आहे त आज़ान चओ इते बीही ऐं इते ई नमाज़ अदा थींदी वा आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।